अगर मां हमें जरूरी तो ना शहर मोकिलियो ऐं हू मूंखे ॿुधाइण खां बग़ैर घर हलियो वियो मां ॾिसां थो हाणे हिनजो दिमाग़ कुझु ख़राब थी वियो कंहिं कमु हाणे के शहर मोकिलियो न उहो सॼो कमु थी वियो सॼो बाज़ार गोदाम में जमो बि थी वियो ॾाढो सुठो अगरि सुठो त न कहिड़ो फ़र्क़ु कोन्हे केरु जो मोते मोहंदो अरे ओ बाबा ने बताया गोदाम खोले बहुत वठे थे हाणे असांजो टाइम पूरो थी वियो नंढो ॿुधार अञा तव्हां टाइम पियो आहे हिन पूरे ॻोठार न तव्हांजो ॾिसणो आहे लॻे थो त हाणे तोखे बूटे ई कान ते कर बूटे ई कान कर मांगे गरीब वारा वन धर्म में मोकल जैसे बबो को मजे ॿुधार वो कोने दो जो तो ने दी विचार का पड़ी डाकणी थी आया ऐं पूरो ॻोठ रे घर का उनखे मुबारक ॾियण ना मथी ना अरे ये गई अतोर हारे जा पुट शहर में तालीम में टेक को बदल लगा तो उनके साथे सामने प्यार के मौके मिले ज़मीन के बेटे तो क्या खबर है मुझे कैमरा मैन दे देखो असांजे ॻोठ खां वठी 100 मील जे फ़ासिले ते न मस्जिद न मदरसो न स्कूल आहे घणो पंहिंजी धीउ खे पढ़ाए असांजी ॾाढ साबिती आहे हाणे हुनखे हुन जुर्म जी सज़ा ज़रूरु मिलंदी ॿुधार मूंखे भला छा करणु खपे वठी जे ना चल गिंडन खा केड़े के बारी तो पटी दो के नोट पहुंचाए अने कोठ वाला सन तो बड़े के साथ टकराए थी छा सजा होती है ठीक है ॿुधार मां वञा थो हिननि खे ॾाढो बेइज़्ज़ो करे कदम बदली तो माया हेलो अला सही प्रोग्राम हल तो रानीपुर तव्हांखे त ख़बर आहे त पंहिंजे ॻोठ में पाणी तमामु घोट आहे ॿुध का ज़मीन शो हले थो लाइव शो हले थो ऐं कंहिं ज़मीन में पाणी बिल्कुलु न आहे इन करे शहर में वञा उतां फेसबुक अथी फेसबुक ठीक है अथी जल्दी अचण जी कजा हाँ शहर जा हालात कुछ खराब हाँ
आता साहेब कुछ पैसे नहीं मोबाइल कौन दी? छा मां जी कुछ जल्दी मोटो निकल जाओ हेलो आता साहेब कोठा में शादी भी आहे होते जरूर जो जो सांग कोठा मध्ये राहील तेव्हा मध्ये लागू आहे नमस्कार तुम्हारे हम